कंडियारो शहर जे कलतारपुर मोहल्ले में मामूली ॻाल्हि तां हथोड़नि जा वार करे क़त्ल थी वियल ज़ियाउल हक़ सेथियो शहीद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ संदसि भाउ इरशादुल हक़ सेथियो एहतजाज कंदे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो आहे। मक़तूल जे भाउ इरशादुल हक़ सेथियो दाहींदे चयो त 4 ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ ते हमलो करे खेसि क़त्ल कयो। कंडियारो थाणे ते केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। केस जी जांच कंदड़ नियाज़ हुसैन टांवरी जांच जा पैसा घुरी रहियो आहे, जॾहिं त जवाबदार धुर खां रिश्वत वठी जवाबदारनि जी धुर बणिजी वियो आहे। हुन चयो त जांच ऑफिसर ऐं कंडियारो पुलिस मुंहिंजे भाउ जे खून लोढ़ण जे चकर में रुधल आहे। SHO रहम अली वासवाणी भी क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ तहरीक वठण जे लाइ तयार न आहे। जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। हुन SSP नौशेरो फेरोज़ ऐं DSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त भाउ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।